भी सुनाओ, अपने गम में भी सुनाओ। बाबा जूता देख बेजूना, अपने गम भी सुनाओ, अपने गम में भी सुनाओ। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं। समूरे मुल्क जीअं खिपरो में भी करबला जी शहीदनि जी यादि में मातमी जलूस ऐं मजलिसनि जो सिलसिलो जारी है। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसार शहीदनि जी यादि ताज़ो रखंदे 9 मुहर्रम हराम जी रात जो रज़ीउल हसनैन पुलिस ग्राउंड खां मातमी जलूस बरामद थियो है, जेको खिपरो जे रवायती रस्तनि तां थींदो खोखर इमाम बारगाह ते पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस खे ख़िताब कंदे मौलवी गुलज़ार अहमद जाफ़री खिताब कयो ऐं चयो त करबला जो वाक़ियो न रुगो दीन जी बका जो सबब बणियल आहे, पर इंसानियत जो दर्स पिण ॾिए थो। इन चयो त इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई दुनिया वारनि खे ॿुधायो त हक़ ऐं सच जी वाट ते अटल थी बीह वञो ऐं उन लाइ अव्हां खे केतिरी बि कुर्बानी छो न ॾियणी पए। हिन चयो त इमाम हुसैन करबला में अज़ीम कुर्बानी ॾेई शरीयत जी बका कंदे रिश्तनि जो तक़दस बहाल रखियो ऐं इस्लाम जी अज़मत जो झंडो बुलंद करे वियो आहे, जेको कायनात जे गोले ताईं ता क़यामत ताईं बुलंद रहंदो। हिन चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जी मैदान में अज़ीम कुर्बानियूं ॾेई दीन इस्लाम खे ता हयात अमर करे वियो आहे। इहो ई सबब है जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॼु बि ज़िंदा आहे ऐं यज़ीद टोलो हमेशा ता क़यामत ताईं मुर्दाबाद आहे ऐं रहंदो। मातमी जलूस में ज़ुलजना ताबूत बि हुआ। मातमी जलूस में नवा खोनी, सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं मातम कयो वियो। जलूस पंहिंजो रवायती रस्तनि तां थींदो फजर महल मरकज़ी इमाम बारगाह ते इख्तिताम पज़ीर थियो, जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस ऐं हुसैन बादशाह स्काउट जे नौजवान पंहिंजा फर्ज अंजाम ॾेई रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।